THN न्यूज़। नाज़रीन, वगण का अफ़सोसनाक ख़बर शामिल कयूं था त वगण लॻ ॻोठ थड़ी हाशिम भरिसां इंडस हाईवे ते नसीराबाद का वगण वींदड़ मेहरान कार के ज़रई ज़मीन मां मथे रोड ते चढ़ंदड़ ट्रैक्टर ट्रैलीअ जो टक्कर लॻण सबब कार कटियूं खाई रोड खां हेठि खाईअ में किरी तबाह थी वई। कार में सवार 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे पोयां ईंदड़ कार सवार ॻणती जोगी हालत में खणाए लाड़काने जी चांडका अस्पताल पहुचायो, जिते संदन इलाज हलंदड़ आहे, जॾहिं त ट्रैक्टर ड्राइवर मौके तां फरार थियण में कामयाब थी वियो। अखियुनि ॾिठनि शाहिदनि ॿुधायो त कार नसीराबाद खां वगण तरफ़ वञी रही हुई त कार खे ओचितो रोड ते चढ़ंदड़ ट्रैक्टर ज़ोरदार टक्कर हंयो, जंहिं सबब कार रोड खां हेठि किरी पई ऐं कार में सवार 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जेकी वकील पिणु ॿुधाया पिया वञनि, जॾहिं त ट्रैक्टर ड्राइवर फरार थी वियो। इतला बाद वगण पुलिस पहुची कार के पंहिंजी तहवील में वठी छॾियो ऐं हादसो कंदड़ ड्राइवर जी ॻोल्हा जारी आहे।